अवां ॾिसी रहिया आहियो रेडियो नेटवर्क झोल। चैनल के सब्सक्राइब करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी एस एन धरती जी लतीफ़। दोस्तों आऊं अवां जो पंहिंजो शाइर लेखक ऐं अदाकार अली हसन चढ़ड़ जीअं त मीर अकरम टालपुर साहब जो रेडियो नेटवर्क झोल एक तमाम बेहतरीन रेडियो है। अवां फेसबुक ते ॾिसंदा हूंदव ऐं मीर अकरम साहब एक तमाम बेहतरीन कम करे पियो। हाणे हिन वक्त मीर साहब एक यूट्यूब चैनल ठाहियो है। अवां दोस्तन के गुजारिश कंदुसि त हिन यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं सुठा कमेंट कयो ऐं हिन ते तमाम बेहतरीन कम थियल है उहे पंहिंजे दोस्तन सां शेयर कयो जीअं ही असांजा सब्सक्राइबर जेके आहिनि उहे वधी सघनि ऐं ही जेको कमु आहे अवां जे लाइ तमामु बहितर कमु थी सघे। महिरबानी दोस्तों।